सांगड़ मां जान मोहम्मद दबड़ो जी रिपोर्ट मुताबिक़ एमपीए ख़लीफ़े वरियाम फ़कीर वरियामाणी पाकिस्तान में शहीदनि जे ॾींहं ते पंहिंजो पैगाम जारी कंदे चयो आहे त शहीद जो मौत क़ौम जी हयात आहे। हर मोहबे वतन पाकिस्तानी पंहिंजो फ़र्ज़ सम्झे थो त पंहिंजी धरती जे मोहब्बत में शहीद थींदड़नि सां मोहब्बत करे। असां सम्झूं था त पाकिस्तानी क़ौम शहीदनि जी क़ुर्बानीनि खे कॾहिं बि न विसारियो आहे ऐं न विसारींदी। हालतूं कहिड़ियूं बि हुजनि, वतन जे मुहाफ़िज़नि सां प्यार करणु पाकिस्तान सां प्यार करणु बराबरि आहे। जेके क़ौमूं पंहिंजे शहीदनि खे विसारे छॾनि थियूं तिन जो तारीख़ में को बि नालो कोन्हे। असां सभिनी शहीदनि जे रत जा कर्ज़ी आहियूं। अचो त गॾिजी असां पाकिस्तान जी तरक़ी ऐं ख़ुशहाली लाइ नफ़रतुनि जे समूरनि दीवारनि खे ड्राहे पट कयूं ऐं वतन अज़ीज़ जे समूरनि शहीदनि जी क़ुर्बानीनि खे न सिर्फ़ यादि रखियूं पर उन्हनि जी हुर्मत ऐं वक़ार खे कॾहिं बि को नुक़सान न पहुचायो वेंदो। पीर पावर जी सरबराही में मुल्क जी सलामतीअ लाइ पंहिंजी जान जो नज़रानो ॾींदे न घबराईंदासीं।